4000 नौजवाननि खे तैयार करणु ऐं उन जर्नी जे बाबति जॾहिं बि पाण ॻाल्हाईंदा आहियूं त ईअं मूंखे महसूसु थींदो आहे तव्हां इमोशनल बि थी वेंदा आहियो। सो हमेशह जॾहिं न असीं ॿुधंदा आहियूं न त शायदि लॻंदो आहे त इट्स इम्पॉसिबल, न करे सघंदासीं। थोरो चाहींदसि थोरो उन आगाज़ जे बाबति बि ॻाल्हायो ऐं अॼु 4000 नौजवान तव्हां तैयार करे चुका आहियो। जी नहमदहू नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अगेन अॼु मौजूदु आहियां पंहिंजे घर मेहरान टेलीविजन ते ऐं जॾहिं ॻाल्हि कयां थो 4000 पर्सन विद डिसेबिलिटी खे असां ट्रेंड कयो आहे त दिलि जी अथा गहराइयुनि सां मेहरान टीवी जो थोराकू आहियां कि सच ॿुधायो, उन्हें असांजी आवाज़ खे रिकॉर्ड करे सॼी दुनिया में ॿुधायो ऐं असांजी सक्सेस स्टोरीज़ खे सॼी दुनिया में ॿुधायो ऐं उन जे थ्रू पोइ असांजे ॿारनि सिंध जेको अज़ीम टैलेंट आहे, असांजी जेकी थीम आहे न, असां चाहींदा आहियूं कि कामयाबु थियण लाइ हथनि जो पेरनि जो थियणु लाज़मी कोन आहे। असां ही पहिरीं पाण चाहींदा हुआसीं, कैमरे जी अख में बंदि थी दुनिया जॾहिं हिनखे ॿुधियो न त हाणे उन खां चेंज हिकिड़ो आयो। अॻियां थोराकू आहे पंहिंजो मेहरान टेलीविजन जो, मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, असां गाए बगाए हिते ईंदा रहंदा आहियूं ऐं असां डिसेबिलिटी मूवमेंट ते कमु करे रहिया आहियूं। हाणे असांजो जेको अॼु प्रोग्राम आहे इंटरनेशनल डे ऑफ पर्सन विद डिसेबिलिटी जे हवाले सां हिते आहे। तव्हांजी ॻाल्हि कई 4000 पर्सन विद डिसेबिलिटी सिंध जा। ॾिसो इहा असांखे सिंध काफ़ी अज़ीज़ आहे, काफ़ी प्यारो थो लॻे असांखे ऐं वॾी हिकिड़ी प्यारे माण्हुनि जी सरज़मीन आहे। पर थोरो जॾहिं असां हिनखे ॾिसूं था न, सिंध में घणा पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि ऐं असां इन जी प्लानिंग हिकिड़ी कयूं त तव्हां अंदाज़ो नथा करे सघो जेतिरो टैलेंट असां हिते सिंध में ॾिठो आहे न, मूं किथे कोन ॾिठो आहे। ही उहे ई त ॿार हुआ जेका घर में मुक़ैद हुआ, माण्हू तरस खाईंदा हुआ। ज़रीना, रानी, बिलाल, गज़ाला, बेताशा अहिड़ा माण्हू उहे त हुआ जेके चवंदा ही ना ख़तम थी ज़िंदगी। अॼु जीअं तव्हां इंट्रो में ॻाल्हि कई, ज़रीना सॼो पाकिस्तान घुमे पई, बिलाल ॻाल्हाईंदो आहे त चुप कोन थींदो आहे, मारू IT ट्रेनर थी वियो आहे। त इहे केतिरा प्यारा सपूत आहिनि, अॼु फ़ख़्रे सिंध थी विया आहिनि। त इन करे असीं चऊं पिया असांजे जेके सिंधी जेका ॿार आहिनि न, असांखे हाणे जीअं सिंध इन शेप में चढ़णो आहे कि असांखे सुठे ज़हननि खे आइडेंटिफाई करे सेंटर में खणी अचिणो आहे ऐं सिंध खे तरक़ी जे राह ते गामज़न करिणो आहे। बिकॉज़ पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे असां एक्सक्लूड करे तरक़ी नथा करे सघूं। ई शइ मूं डिस्ट्रिक्ट हुकूमत सां डिस्कस कई, सिंध हुकूमत सां डिस्कस कई, उनजी प्लानिंग में ही आहे ई कोन। असां हिननि खे स्टेटस ॾिना कि भई हैदराबाद में 3000 पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि, ॿिए चिल्ड्रन विद डिसेबिलिटी, चिल्ड्रन ॿार। असां कंपनी खे राई पे कि चिल्ड्रन विद डिसेबिलिटी के स्कूल में एनरोल कयूं। ताज़ी मिसाल बिलाल जी ऐं मीरब जी ऐं हज़ारे अहिड़ा ॿार असां वटि ईंदा आहिनि कि जॾहिं ही ॿार हिकिड़ो सुहिणो ॿार, सुठो ज़हन रखण वारो ॿार, ॿई हथ ॿई पेर आहिनि, सुठो सोचे पियो, फील बि तव्हां वांगुरु करे पियो, जॾहिं हू 3 ॿारनि खणी वेंदा आहिनि, 2 सही आहिनि, हिकिड़ो विद डिसेबिलिटी आहे, त 2 ॿारनि खे एडमिशन मिली वेंदो आहे, 3 खे मना करे वेंदो आहे, मना करे वेंदो आहे। तव्हां अंदाज़ो कयो 3000 ॿार असांजा इन टाइम अगरि एडमिशन कोन थींदो त अंदाज़ो करे सघो 10 साल खां पोइ हू इन माशरे ते बर्डन थींदा। पाण असां मौक़ो गवायूं पिया। ई ॿार जेके स्टीफन हॉकिंग ठहिणो आहे, जेके हेलन केलर ठहिणो आहे, जेके पूरी दुनिया इन शइ जी मिसाल ॾींदी, असां उन दरवाज़ा बंदि कयूं पिया। त मूंखे ही ॿुधायो अगरि ही ॿार ते असां सिंसियरिटी सां कमु कोन कंदासीं पोइ असांजो कमु करण जो को फ़ाइदो ई कोन आहे। वजह हालात जू जा जू तू ई रहंदा। असांखे अगरि जीअं सिंध चढ़णो आहे, असांखे अगरि असां सिंधी ऐं सिंध सां मोहबत आहे त सभिनि खां पहिरियां असांखे जेको स्टेप खणणो आहे उन्हनि चिल्ड्रन विद डिसेबिलिटी खे स्कूलनि में एनरोल करणो आहे। त स्कूलनि पाबंद कयूं कि इन्हनि ॿारनि खे लाज़मी तव्हांखे एडमिशन ॾियणो, छोकी फंडामेंटल राइट्स में ईंदो आहे। अगरि ही नथा एडमिशन ॾियनि त असां आवाज़ रेज़ कयूं, असां पंहिंजी ज़िमेदारी जो एहसासु कंदो। यकीन जान जीअं बिलाल त सॼी दुनिया फ़ख़्रु करे पिया, केतिरा ई ॿार इन ते फ़ख़्रु कंदा। ऐं तव्हांखे चवां थो स्टीफन हॉकिंग अगरि उते कमु कयो आहे न, उते सॼा रिसोर्सिस हुआ, अचो न पाण हिते कयूं था त यकीन जान 10 साल खां पोइ पूरी दुनिया हिते हैदराबाद जी मिसालियूं ॾींदियूं, पूरी दुनिया जी सिंध जी मिसालियूं ॾींदियूं कि असांजे इन माशरे में स्टीफन हॉकिंग खां वॾा ज़हन वेठा आहिनि। डिस्ट्रिक्ट हुकूमत जी ॻाल्हि कई,
ऐं ईअं लॻंदो आहे जेकॾहिं विज़िबल न थींदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा चेंज मुमकिन न आहे प्लीज़ ॾिसो क़ाबिल फ़ख्र ॻाल्हि आहे असां सिंध वासियुनि लाइ कि एतिरा क्यूट ॿार ट्रेंड थी माशरे में कंट्रीब्यूट करनि पिया ऐं हाणे असां त पंहिंजो कमु करे छॾियो आहे असां दुनिया खे जी सोच खे ग़लति साबित कयो कि कामयाबु थियण लाइ हथनि पेरनि जो थियणु लाज़मी कोन आहे कामयाबु थियण लाइ शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे इन सिंध में ही प्यारा माण्हू कामयाबु थी हाणे पंहिंजे घर जी किफ़ालत करनि पिया हाणे जंहिंजे हथ में बागडोर आहे वज़ीर आला सिंध थी वियो चाहे डिस्ट्रिक्ट हुकूमत पंहिंजो कमिश्नर साहब डिप्टी कमिश्नर साहब ख़ासि तौर पे मेयर साहब ही त पंहिंजा ॿार आहिनि तव्हां यकीन जाने इनखे केश सॼी दुनिया खे ॿुधाए केश करायो कि सिंध में असांजो एतिरो टैलेंट आहे असांजे सिंध में हिकिड़ो अहिड़ो सेंटर आहे जे हिन ॿारनि खे ट्रेंड करे हाणे अचो असांजी तकलीफ़ कयो हाणे ॾिसो डिस्ट्रिक्ट लेवल ते हद खां वधीक प्रोग्राम्स थींदा आहिनि असांजा ही ॿार सॼे पाकिस्तान ऐं तव्हांखे ॿुधायां सॼे पाकिस्तान में वेंदा आहिनि हींअर असांखे बेस्ट सेंटर ऑफ सिंध जो अवार्ड इहो मिलियो आहे जी हाँ तव्हां अंदाज़ो कयो पर डिस्ट्रिक्ट लेवल ते एतिरा ज़रूरु मां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाइणु चाहींदमि हेल्पिंग हैंड्स इंटरनेशनल जे तरफ़ां सर्जन खे ॾाढो ख़ूबसूरत अवार्ड मिलियो आहे मोस्ट एक्टिव ऑर्गेनाइज़ेशन जो ऐं हीअ चूंड इस्लामाबाद मां थी इहा ॾाढी वॾी ॻाल्हि हुजे थी फ़ख्र जी ॻाल्हि हुजे थी त हिकु माण्हू पंहिंजी ज़िंदगी लॻाए थो कंहिं कम खे ऐं हिन तरह जूं नॉमिनेशन्स थियनि थियूं उन जूं बि तव्हांखे मां दिलि जी गहराई सां खोड़ सारी मुबारकूं ॾींदमि हिन प्रोग्राम में जी प्लीज़ अच्छा त डिस्ट्रिक्ट हुकूमत में गवर्नमेंट लेवल ते केतिरा ई प्रोग्राम थींदा आहिनि या ई मेला थींदा आहिनि ही असांजी सक्सेस स्टोरीज़ आहिनि तव्हां जेसि ताईं हिननि खे इन्वॉल्व इंक्लूसिव न रखंदव जी हाँ क्रीम आहे न कमिश्नर साहब केरु आहे क्रीम डिप्टी कमिश्नर साहब क्रीम मेयर साहब जेके असांजे वोटनि खां आया आहिनि इस्लामाबाद में घुराए हिननि जी स्टोरी ॿुधनि पिया त तव्हां इंक्लूसिव विज़िबल रखियो यकीन जाने कीअं चेंज ईंदो पर ॾिसो अहसास ज़िमेदारी असां 24/7 पंहिंजो कमु कयो आहे ऐं अगेन चाहियां थो ही सिंध उथंदो सिंध तरक़ी कंदो ही ॿार जेके 90 लख पर्सन विद डिसेबिलिटी हिते आहिनि हैदराबाद सिंध जा ही स्टीफन हॉकिन आहिनि जगह दिलि वॾा रखियो ऐं अगेन आउं रिक्वेस्ट कंदुसि कमिश्नर साहब खे डिप्टी कमिश्नर साहब खे ख़ासि तौर ते मेयर साहब खे थोरो सेंसिटाइज थियनि मेयर साहब सां ऑन कैमरा चाहियां पियो प्लीज़ सर असां तव्हां वोटर आहियो ऐं उन बीबी जो तव्हांखे ॿुधायां अॼु कैमरे सां चवां पियो मूंखे विजन ई ॾियणो बीबी जो बीबी असांखे चयो वञी कमु कयो असां उन बीबी जा ॿार आहियूं जहिड़े 4,500 ॿारनि खे तयारु कयो आहे मेयर साहब तव्हां प्लीज़ थोरो सेंसिटाइज थियो इन ॿार तव्हांजा ॿार आहिनि ॾिसो केतिरा क्यूट ॿार सॼे पाकिस्तान में वेंदा आहिनि तव्हां टाइम कढे इनखे एक्सप्लोर कयो अहिड़ा सेंटर अचनि ताकि 2.5 लाख पर्सन विद डिसेबिलिटी जे हैदराबाद ॿाहिरि निकिरनि ऐं सिंधी तरक़ी में किरदारु अदा कनि सेंटर असां हिकिड़े फेज़ मां ॿिए फेज़ में आयासीं असां डिपेंडेंसी सां इंडिपेंडेंसी तरफ़ आयासीं हाणे आउं हैदराबाद वासियुनि खे ॿुधायां असांजो सेंटर फुली इंडिपेंडेंट सेल्फ हेल्प बेसिस ते हले पियो अच्छा ही सॼो क्रेडिट वञे थो असांजे हैदराबाद वासियुनि खे ऐं असांजे सिंध वासियुनि खे माना एतिरो वॾो सेंटर हलाइण इम्पॉसिबल आहे हैदराबाद में इहो क्रेडिट असीं ॾियूं था हा हाणे हैदराबाद वासियुनि सां सिंध वासियुनि सां ही रिक्वेस्ट अचो सोच बदिलियूं तव्हां ऐं असीं बहितर तरक़ी याफ़्ता प्रॉस्पेरियस सिंध लाइ अचो रैम्स ठाहियूं न रैम्स जीअं मैडम ॻाल्हि कई कि स्टेयर्स फॉर समवन रैम्स फॉर एवरीवन असां तव्हांजी सीढ़ियूं असीं इस्तेमालु नथा करे सघूं पर असांजी रैम्स तव्हां इस्तेमालु करे सघो था त असांजो दिलि केतिरो वॾो आहे ऐं ॿी ॻाल्हि असीं जॾहिं रैम्स जी ॻाल्हि कयूं था न त यकीन जाने असां पंहिंजे लाइ नथा चयूं उहो असांजी पोड़ियूं वालदायूं बाबा जेका पोड़ा असांजे घर में वेठा आहिनि इन करे पार्क नथा वञी सघनि या इन करे शॉपिंग लाइ नथा वञी सघनि छोकी एक्सेसिबिलिटी कोन आहे पोइ छा थींदो आहे अगरि हुनखे 10 साल जीअणो हूंदो आहे न त इन एक्सेसिबिलिटी करे 5 साल जीअंदा आहिनि उहे लाइफ खे इंजॉय कोन कंदा आहिनि जॾहिं पाण लाइफ खे इंजॉय न कंदा आहिनि त उन जा घर वादी बि परेशान थींदा आहिनि त अचो दिलि वॾो कयूं सिंध खे एम्पावर करण लाइ एक्सेसिबिलिटी खे इंश्योर कयूं तव्हां यकीन वञो असां मूंखे फ़ख्रु आहे सिंध में आहियां सिंध जो सपूत आहियां
ऐं आउं ई ॿुधाइणु चाहियां थो सिंधु वाहिद पहिरियों सूबो हो जे सिंध डिसेबिलिटी एक्ट मंज़ूर कयो। हाँ बिल्कुलु बिल्कुलु। एक्ट में सब कुछ मौजूद है, सिर्फ जरूरत है मर्जी अचो वञी के इम्प्लीमेंट कयूं। पोइ ॾिसंदो इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में असां एतिरा ॿार असां हिकिड़ो एतिरो तयारु करे सघूं था, पाण मिली करे केतिरो कुझु करे सघूं था, यकीनन है न? यकीनन। त असांखे पंहिंजे सिंध वासियुनि सां प्यार, असां चाहियूं था कि सिंध वासी इतां सिंध मां IT जे एक्सपर्ट निकिरनि, बिल्कुलु साइंटिस्ट निकिरनि, इंजीनियर निकिरनि, Yes. ऐं केतिरो ई मज़ो थींदो उहो व्हीलचेयर ते हुजनि। असां कंपेन हलाईसीं लास्ट ईयर, असां हिकिड़ी असां अवॉर्ड सेरेमनी कंडक्ट कईसीं, जी हाँ जी हाँ। त असां लोकल इंसान सां मिलियासीं। असां चयो सर असां ही सोच आहे, चयो लाल केतिरा हूंदा तव्हां हाँ, अंदाज़ो नथा बिल्कुलु। करे सघो। असांजी एप्लीकेशन में असांखे 250 माशाल्लाह। बेस्ट डॉक्टर on wheelchair, best professor on wheelchair, best lecturer on wheelchair, best writer on wheelchair, best sportsman on wheelchair, 250 एप्लीकेशन मिलियूं। पोइ असां पंजी वञी के ऐं उन में हिकिड़ो प्रोफेसर हो, उन चयो मेरान यूनिवर्सिटी में 27 साल खां पढ़ाया पियो, अच्छा। मूंखे अॼु ताईं रिकॉग्नाइजेशन कोन मिली आहे। Okay. जंहिं ॾींहुं असां हुनखे अवॉर्ड ॾिनो पियो, उन मिसिस ऐं हू आया व्हीलचेयर ते ऐं अवॉर्ड खणी विया। Okay. त इन जो मतिलबु हैदराबाद जी सिंध जी तरक़ी में पर्सन विद डिसेबिलिटी जो कलीदी किरदार है, पर छा विजिबल कोन थींदो है। हाँ बिल्कुलु ॾिसो बिल्कुलु। अगर ई सेंटर ना हुजे हा त बिलाल विजिबल हुजे हा, ज़रना विजिबल हुजे हा, मारू विजिबल हुजे हा। जी। आउं तव्हांखे हिकिड़ी वॾी ॻाल्हि ॿुधायां, रिज़वाना भुट्टो लाड़काणे जी धीउ हाँ हाँ 25 साल वालिद जी वफ़ात खां पोइ घर वेठी आहे, तालीम बंदि, बोझ करे बिल्कुलु छॾी। बंदि, हाँ। वालिद साहब जो इंतकाल थी वियो, ख़र्च न सेंटर में असीं खणी ईंदा आहियूं, हिकिड़े साल जी ट्रेनिंग खां पोइ अॼु रोज़गार कमाए। माशाल्लाह माशाल्लाह।